आशिक ज़हर पियाक विहड़सी विहसन घणूं करे ऐं कातिल जा हमेशा हेराक लगन लऊं लतीफ़ चवे लगन लऊं लतीफ़ चवे फना क्या फिराक तोड़े चिकन चाक तब आहल सलीन आमसा अलामा ज़हर के बुज़म ज़म करे पी ॾिठोसीं ज़हर के बुज़म ज़म करे पी ॾिठोसीं मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं ज़हर के ज़म ज़म करे पी ॾिठोसीं ज़हर के ज़म ज़म करे पी ॾिठोसीं ज़हर खे ज़मज़म करे पी ॾिसंदड़ ऐं मरण खां अॻु मरी जी ॾिसंदड़ सिंध जो अवामी शाइर सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही 81 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही टंड अलयार शहर जो रवासी हो। खेसि साह जी तकलीफ़ सबबि सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो पियो वियो त हुन रस्ते में ई दम धणी हवाले करे छॾियो। सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही जी जनाज़े निमाज़ टंड अलयार में अदा कई वई ऐं मक़ामी कब्रिस्तान में खेसि मिटी मां हवाले कयो वियो। सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही जी जनाज़े निमाज़ ऐं तदफ़ीन में सिंध जे इल्मी ऐं अदबी शख़्सियतनि शिरकत कई। साईं मुर्तज़ा शाह हक़ीक़त में टंडो लहर जी सुञाणप थियो। असां चवंदासूं टंडो लहर जी सरज़मीन जेका मिठनि सिंधड़ी अंबनि जी सरज़मीन आहे उन जे माण्हुनि मुर्तज़ा शाह ॾाॾाही खे मान ॾिनो मेठ ॾिनी मोहबत ॾिनी त साईं ॾाॾाही साहिबु हिन टंडो लहर जी सरज़मीन खे पंहिंजो घर करे मञियो। असांखे तमामु घणो ॾुखु आहे। ख़बर कान्हे त कहिड़ा साईं सां हालात पैदा थिया जिन ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं ॻाल्हियूं कयूं ॾींहं जा तारा बि साईं ॾिठा ऐं मरण खां अॻे ई मरी जी बि ॾिठो। साईं हिकिड़ो शाइर न पर हिकु लेखक बि हो जे 8 किताब पंहिंजे हथाखरनि सां छपिया ऐं हिन शहर में मोहबत ॾिनो। हिन जेको आहे कलम जे ज़रिए ग़रीबनि जो आवाज़ु उथारियो ऐं ही माण्हू सदियुनि ताईं असांखे यादि रहंदो इंशाअल्लाह ताला। इन जी तमामु लिचकदार शख़्सियत ऐं मिलनसार शख़्सियत जो मालिक हुयो। असांजे सिंध परगिणे सिंधी माण्हुनि ऐं पाकिस्तान जो यकीनन अॼु नुक़सानु थियो आहे। असां अहिड़े माण्हू खां महरूम थिया आहियूं जंहिंखे सदियुनि ताईं यादि कयो वेंदो ऐं हुनजो कंट्रीब्यूशन जेको हुयो सिंधी अदब में शाइरी में तमामु वॾो पाए जो माण्हू हुयो। उन जे लाइ की मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि जंहिंजे लाइ मां ॻाल्हाए सघां। काफ़ीअ खे पंहिंजे जदीद रंग में आंदो जंहिंजे लाइ साईं कलाम लफ़्ज़ इस्तेमालु कंदो हुयो पर साईं सिंधी काफ़ीअ खे जीअं साईं मिसरी शाह सिंधी काफ़ीअ जो बादशाह थो सॾियो वञे उनखां पोइ जेका सिंधी काफ़ी जंहिं रंग जंहिं रूप सां अॻिते आई जंहिं उरूज हासिलु कयो उन में साईं मुर्तज़ा ॾाॾाहीअ जो हिकिड़ो बुनियादी किरदारु आहे। उनखे उन जदीद रंग ॾिनो माण्हुनि जी दिलनि जी तर्जुमानी बि उन पंहिंजी शाइरीअ में कई ऐं मुख़्तलिफ़ रंग शाइरीअ जा आहिनि। इंतिहाई माण्हू नफ़ीस माण्हू शख़्सियत उनजी में प्यार ई प्यार जेको मिले जेॾी महिल मिले हुन सां मोहबत सां पेश अचणु गिराटड़ी पाइणु उन सां प्यारु करणु इहो उन शख़्सियत जा तमामु अहम पहलू। हिकिड़ी कारगर ज़िंदगी गुज़ारी यानी 15-16 सालनि जी उमिरि खां वठी शाइरी कंदे 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 आख़िरी लम्हनि ताईं बि उहो शाइरीअ सां वागिल रहियो। मूं महिराण जे एडिटोरियल बोर्ड जी हैसियत सां मुर्तज़ा साहिब खे दावत ॾिनी नेंड ॾिनीसीं असां वटि महिराण में शाइरी मोकिलियो ॾाढो ख़ुशि थियो चयां त असां पढ़नि खे वरी जीआरे छॾियो आहे। जेतिरी असांजी अदब जी वणंदड़ सिन्फ़ आहे जेतिरी असांजे समाज में अदबी समाज में जेतिरी उनजो गहराई आहे मुर्तज़ा साहिब जी शख़्सियत में काफ़ी में उहा ई गहराई।
सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही 1939 ईस्वीअ में टंडे बागे जे इलाइक़े ॾाॾाह में सैयद इमाम अल्लाह शाह जे घर में जनम वरितो। संदसि तालुक़ बुनियादी तौर काज़मी सैयदनि सां हो। हुन पंहिंजे वालिद खां सिंधी, अंग्रेज़ी, उर्दू ऐं फ़ारसी ज़बाननि जी तालीम हासिलु कई। सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही 16 सालनि जी उमिरि में शाइरी जी शुरूआत कई। हुन शाइरी जे काफ़ी, गज़ल, गीत, नज़म, वाई, बैत, कते, हमद, नात, मनक़बत ऐं मनाजात जहिड़नि सिन्फ़नि में ख़ूब तबाह आज़माई कई। हू काफ़ी जी सिन्फ़ जो बादशाह शाइर हो। संदसि कलामनि खे 200 खां वधीक राॻियनि ॻाए झर झंग पखेड़े छॾियो। उन करे खेसि अवामी शाइर जो लक़ब बि मिलियो। संवारी तुम्हारी खड़ो तीर नज़रूं वो निहारी तुम्हारी ओ भरे जाम जानी हनाई अतनी सा भरे जाम जानी हनाई अतनी सा शराबे मोहब्बती लगाई लबन सा शराबे मोहब्बती लगाई लबन सा ओ प्यारा असा के प्यारी तुम्हारी खड़ो तीर नजरूं ओ निहारी तुम्हारी ओ शिया जुल्फ सोना साए संवारी तुम्हारी खड़ो तीर नजरूं ओ निहारी तुम्हारी। सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही जी शाइरी जा 8 किताब शाया थिया, जिन में ज़हरो ज़मज़म, मां ज़रो तूं माहिताब, न हिन पासे न हुन पासे, ॾाॾाही जा 2000, थोरा न थोरा, चङो थियो अवां खे बि विसरी वियासीं ऐं सुहिणा सुरहा गुल शामिल आहिनि। सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही जी ही काफ़ी दुनिया खे न दिलबर असीं यादि हुआसीं, चङो थियो अवां खे बि विसरी वियासीं, तमामु घणी मशहूर। जॾहिं हर को माण्हू मिठा मेहरबा हो, जुदाई जो दिल में न वहम घुमाओ। जॾहिं हर को माण्हू मिठा मेहरबा हो, जुदाई जो दिल में न वहम घुमाओ। मगर आए किस्मत परे थी प्यासी, मगर आए किस्मत परे थी प्यासी, चङो थियो अवां खे बि विसरी वियासीं, तुंहिंजा खे दिलबर असीं यादि हुआसीं, तुंहिंजा खे दिलबर असीं यादि हुआसीं, चङो थियो अवां खे बि विसरी वियासीं, तुंहिंजा खे दिलबर। असां इश्क जो हो अची दाऊ लायो, वञूं पिया हसीननि कनार खायो। असां इश्क जो हो। सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही प्रेस क्लब टंडे अलायार जे बानी मेंबरनि मां हो। हुन जवानी जे ॾींहंनि में सहाफ़त बि कई। हू बज़्म मुर्तज़ा, वतायो फ़क़ीर यादगार कमेटी ऐं ॾाॾाही अदबी तंज़ीम समेत केतिरनि ई ॿियनि इल्मी तोड़े अदबी तंज़ीमनि सां लाॻापियल रहियो। खेसि हुस्न कारकर्दगी जे सदारती एवॉर्ड समेत सुहिणी मेहार गोल्ड मेडल, नई ज़िंदगी गोल्डन जोबली एवॉर्ड, कलंदर लाल शहबाज एवॉर्ड ऐं सिंध माणिक मोती तंज़ीम समेत ॿिया अनेक एवॉर्ड बि मिलिया। हुन 2 पुट सैयद जावेद शाह, सैयद सजाद शाह, 2 धीअरूं, 1 बेवा ऐं दोस्तनि तोड़े इल्म ऐं अदब सां लाॻापियल माण्हुनि जो हिकु वॾो हल्को सोगवार छॾियो आहे। कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे न थे, कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे न थे,
दिल रुबा तो का सवा, 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 का घड़ी गुजरे नथी, कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे नथी, कुर्बवारी कई कचारी सा मिठा विसरे नथी। खूबत जो आखिलनी मुर्क दे मिटड़ा मिलनी, खूबत जो आखिलनी मुर्क दे मिटड़ा मिलनी, नूर कामी जो अचल तो के सजन दोरे दिसणी, नूर कामी जो अचल तो के सजन दोरे दिसणी, छा करया तस्वीर तुझी, छा करया तस्वीर तुझी, दिल मथा उतर। सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाही जिस्मानी तौर ते सिंध वासियुनि खां मोकिलाए वञी धरतीअ जी हंज में आरामी थियो, पर संदसि अदबी पोरियो कॾहिं बि मात माणे न सघंदो। मुर्तज़ा शाह ॾाॾाही जा ही सदाबहार गीत जॾहिं फिज़ाउनि में गूंजंदा तॾहिं संदसि यादि बि तिरवरनि जियां जरकी पवंदी। कैमरामैन नियाज़ मला सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़। प्यार जी भारत हुजई ऐं पीरी परदेस वारा, प्यार जी भारत हुजई अहद जी अंजाम जी इक़रार जी भारत हुजई, अहद जी अंजाम जी इक़रार जी भारत हुजई। वो तो सवादारू दुनिया में दिलबर ना है दर्द जो, तो सवादारू दुनिया में दिलबर ना है दर्द जो, दिल पर ना है दर्द जो, दिल पर ना है दर्द जो, ऐ बावफा हिन बिरह जे बीमार जी भारत हुजई, बावफा हिन बिरह जे बीमार जी भारत हुजई, अहद जी अंजाम जी इक़रार जी भारत हुजई, अहद जी अंजाम जी इक़रार जी भारत हुजई।